करायो, ज़ियारत पंहिंजी करायो, ज़ियारत पंहिंजी करायो। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद। नाज़रीन किराम, फलाह आख़िरत में ही प्रोग्राम आहे मुंहिंजो। इन जो अॼु उनवान आहे अल्लाह जा यार शुकुर करण वारा, या ॿियनि लफ़्ज़नि में अशकूर, जेको तव्हांजी स्क्रीन ते तव्हांखे नज़र अचे थो। शकूर माना अल्लाह जो शुकुर करण वारा। लेकिन छाजे लाइ अल्लाह खे ज़रूरत आहे छा शुकुर कराइण जी? अल्लाह खे कहिड़ी परवाह, हेॾो काइनात ठाही अथई, आख़िर छाजे लाइ? ॾिसो न, हे अल्लाह साईं जी सॼी काइनात आहे। असांजी ज़मीन ईअं सम्झो त हिकु नंढिड़ो ज़रो आहे जंहिंजे असां गोल ते वेठा आहियूं, ऐं ख़ालिक़े काइनात अलाए छा हुनजो सिस्टम आहे, ऐं कीअं हुन पंहिंजो सिस्टम ठाहियो आहे। गैलेक्सीज़ आहिनि, ॿियूं शयूं आहिनि, त उहो असांखां छा थो चाहे? असांखां चाहे थो रब साईं, जेको क़ुरान शरीफ़ में चए थो, आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, चए थो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। हाणे इहो सीक्रेट अची वई त असांखे छो पैदा कयो अथसि। ॾिसो, अल्लाह पाक जेका बि काइनात ठाही आहे, उन काइनात खे जेको उन कमु ॾिनो आहे उहो ई करे थी उहा शइ, उनखे को ऑप्शन कोन्हे। हता के जेके फ़रिश्ता आहिनि, ईअं सम्झो त एडवांस रोबोट्स आहिनि, जिन जो कमु आहे जेको अल्लाह हुकुम ॾिए करे उनखे नाफ़रमानीअ जो कॾहिं सोचे ई कोन था सघनि। हुन वटि नाफ़रमानी जो ऑप्शन ई कोन्हे हुननि वटि। लेकिन सिर्फ़ु चए थो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस, इंसान ऐं जिन्न जेके आहिनि, ॿ हिकिड़ियूं अहिड़ियूं शयूं ठाहियूं अथई जिन वटि नाफ़रमानी करण जो ऑप्शन बि आहे ऐं फ़रमानी बरदारी करण जो बि ऑप्शन आहे। त अल्लाह पाक इहो थो ॾिसणु चाहे त लियअबुदूनी, त इहे माण्हू अक़ुलु इस्तेमालु करे मुंहिंजी टेक्नोलॉजी ॾिसनि, पंहिंजे जान में अंदरि ॾिसनि, कीअं खाइनि था, वरी ॿाहिरि निकिरी थो वञे, पेशाब निकिरे थो, इन्हीअ ते मुतासिर थी मुंहिंजो शुकुरु कनि ऐं मुंहिंजी तारीफ़ कनि। वरी अल्लाह साईं ॿी जाइ ते फरमाए थो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात, चए थो ईअं बि न आहे त मां तव्हांखे हिते परमनेंट छॾे ॾिनो आहे, सॼी उमिरि वेठा हुजो। न, जंहिं मौत ऐं ज़िंदगी इन्हीअ खे क्रिएट कयो आहे लियबलुवकुम, त तव्हांजो आज़माइश करे, तव्हां खां इम्तिहान वठे, अय्युकुम अहसन अमला, त तव्हां में भला अमल केरु थो करे। पर हूअ ख़ुदि व हुअल अज़ीज़, माना हू सॼी शइ में कंट्रोल अथसि, वल हकीम। लेकिन असांखे हिते पादर इन लाइ नथो हणे जो गफ़ूर रहीम आहे। बहुअल अज़ीज़ुल गफ़ूर, मग़फ़रत करे सघे थो। हुन असांखे ज़िंदगीअ ताईं ढेर ॾिनी आहे, लेकिन पोइ बि हिन दुनिया में कुझु न कुझु असरु वठे थो। ज़ुल्म करण जे करे हुन खां हिसाब वठे थो, कंजूसी करण जे करे हुनजो रिज़्क़ कमु घटि करे थो, इहो अल्लाह सां अमल करे थो। त इहो जेको असांखे पैदा ई कयो अथई, त अल्लाह ताला जेको आहे सो कहिड़ा नेक अमल करे अल्लाह जो शुकुरु अदा थो करे। लेकिन हीअ जेके कंप्यूटर टेबल ते पिया आहिनि, इहे ज़बरदस्त याने हाई टेक जा कंप्यूटर आहिनि, लेकिन इहे वीचारा चुप करे पिया आहिनि। हिन जा की बोर्ड खे केरु टच ई नथो करे। जेसि ताईं हिन जे की बोर्ड खे केरु टच न कंदो, इहो एक्टिवेट ई कोन थींदो, पियो हूंदो, भली क़यामत गुज़री वञे, इन्हनि खे जेसि ताईं केरु टच न कंदो, एक्टिव न कंदो, इहो कमु कोन कंदा। त अल्लाह जी काइनात बि ईअं आहे। रब साईं फरमाए थो मुंहिंजी काइनात बि इन सिस्टम वांगुरु आहे। जेसि ताईं तव्हां पाण मूंखे न सॾींदव, जेसि ताईं तव्हां मूंखे न पुकारींदव, मुंहिंजो सिस्टम तव्हांखे नोटिस ई कोन कंदो। क़ुरान छा थो चवे? कुल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां ऐलान कयो, ऐलान मा यअबउ बिकुम रब्बी, माना अल्लाह ताला खे तव्हांजी परवाह ई कान्हे। अल्लाह जो सिस्टम तव्हांखे इग्नोर करे छॾींदव। लौला दुआउकुम, जेसिताईं तव्हां न इब्तिदा फस्ट मूव करे अल्लाह खे घुरो नथा, अल्लाह खां सुभान अल्लाह नथा चओ, अल्लाह जे सिस्टम खे टच नथा कयो। अल्लाह चए थो कुल मा यअबउ बिकुम रब्बी, अल्लाह खे तव्हांजी परवाह ई कान्हे। अल्लाह जी सॼी काइनात तव्हांखे ईअं इग्नोर करे छॾींदी, जीअं हे लैपटॉप आहिनि, इहो तव्हांखे को रिस्पॉन्ड न ॾींदा जेसि ताईं हिनखे ऑन करे या हिन जे बटण खे न दॿाईंदव। त अल्लाह जो निज़ाम बि ईअं आहे त रब चए थो
कुल मां या बहु बिकुम रब्बी, अलाह तव्हांजे कंहिं शइ ते एक्शन ई कोन कंदो, तव्हांजी का हुनखे परवाह कान्हे। लौला दुआ हुकुम, जेकॾहिं तव्हां हुनखे ख़ुदि न चओ, ख़ुदि हुन खां घुरो, सुभान अलाह चओ, अल्हम्दुलिल्लाह चओ, त फ़ौरन हाणे मां थो चवां न सुभान अलाह, त अलाह जो सॼो सिस्टम एक्टिव थी वियो, हाणे मूंखे रेस्पॉन्ड कंदो। पर चए थो फ़क़ति कज़्ज़बतुम, पर जेकॾहिं इहो सिस्टम जेको अलाह तव्हांखे ॿुधाए थो, हाणे तव्हां कंप्यूटर वारा थी विया, जे इन खे सही न सम्झंदो या ॻाल्हि जेका अलाह साईं कई आहे इन खे कूड़ो सम्झंदव, फ़सौफ़ यक़ूम लिज़ाम, पोइ पादर त तव्हांजे लाइ तयारु आहिनि, पोइ त हिसाबु वठंदो। छो थो पादर हणे? इन लाइ तुंहिंजा खीर पीता अथव। छो थो पादर हणे? छो जूं अखियूं इस्तेमालु कयूं अथव। छो थो पादर हणे? जो उनजो तव्हां रिज़्क़ खाधो आहे, अंब था हणी खाओ, फारवा खाओ था, मुफ़्त में त का बि शइ केरु कोन थो ॾिए। पोइ चए थो तव्हां सां मुंहिंजो हिसाबु किताबु थींदो। तंहिंजे करे शुकुर खे सम्झणो आहे। शुकुर छा आहे? अलाह ताला पंहिंजे पाण खे लिकाए रखियो आहे, लेकिन पंहिंजे नेमतुनि खे ज़ाहिर करे छॾियो आहे। अलाह त ॾिसण में कोन थो अचे, पर अखियूं त कमु कनि थियूं न, मां ॾिसां वेठो। हे जेको मां ॻाल्हायां थो, आवाज़ु निकिरे थो, इहो कीअं थो ठहे? लफ़्ज़ ब्रेन में था ठहनि, मेमोरीअ मां था निकिरनि, वरी उन्हनि खे सीक्वेंस थो दिमाग़ु करे, वरी सीक्वेंस करण खां पोइ वात ते थो अचे, वरी उहो फिफड़ उन हिसाब सां हवा था कढनि त ता निकिरे, छे निकिरे, जीम निकिरे, ऐं ज़बान वरी उन अहिड़े नमूने सां कंप्यूटराइज़ सिस्टम जे वकड़ थी हणे त जीअं लफ़्ज़ निकिरे। त चए थो लेकिन पंहिंजे नेमतुनि खे ज़ाहिर करे छॾियो आहे। सलीमुल अकुल ऐं सलीमुल फितरत माण्हू अलाह जो अहसान मञी उन जी फ़रमान बरदार थी वेंदा आहिनि, त उहे ई माण्हू शुकुरु करण वारा। शुकुरु रुॻो ज़बानी न आहे, पर शुकुर जो मतिलबु आहे हिकिड़ो माण्हू चए माउ पीउ खे अमा शुकुरु बाबा शुकुरु, अमा शुकुरु बाबा शुकुरु, ऐं माउ चए सां मरां थी जॾहिं करे पाणीअ जो गिलास, चए न मां शुकुरु शुकुरु तुंहिंजो शुकुरु आहे, मां पाणीअ लाइ मां कोन उथंदुसि। अलाह बि ईअं ई चए थो। त चए थो जेके अलाह जो अहसान मञी उन जा फ़रमान बरदार थी वेंदा आहिनि, त उहे ई माण्हू शुकुरु करण वारा आहिनि। चाहे ज़बान सां शुकुर जो वर्द न बि कनि, उहे माण्हू अलाह जा अहकामात ख़ुशीअ सां मञनि था ऐं उन जे रसूल कामिल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कंदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि सां अलाह सदाईं राज़ी रहे थो। रसूल सां फरमायो आहे मन लम यशकुर नास लम यशकुरुल्लाह। पहिरीं ॻाल्हि त तव्हांजे मामलात में केतिरा माण्हू तव्हां सां भलो हलनि था, त उन सां बि तव्हांखे भलो हलणो आहे। या ॿियनि लफ़्ज़नि में जेको इंसाननि जो शुकुरु नथो अदा करे, अलाह जो कहिड़ो कंदो? मिसाल तौरु तव्हांखे माउ पीउ नंढो करे पालियो आहे, हाणे पहिरीं त उनजो शुकुरु कयो न, जंहिं तोखे माउ जेकॾहिं न पाले या खीरु न ॾिए त मरी वञूं या कुता ॿिला खणी वञणा। इहा ई ॻाल्हि क़ुर में अचे थी। त अलाह सां गॾु माउ पीउ जो बि शुकुरु अदा कयो। रब साईं फरमाए थो, ॾिसो माना बि लॻल आहे की वसईनल इंसान, असां हुकुम कयो आहे इंसान खे वबिल वालिदई, माउ पीउ जे बारे में, हमलत हू हू वहनन अला वहनियूं, त माउ हुनखे पेट में वज़न वधाईंदो वियो खयईंसि, व फिसालू फिल आमेन, ऐं पोइ 2 साल खीरु पीआरियईं। अनिश्कुर ली, अलाह चए थो मुंहिंजो बि शुकुरु कयो या मुंहिंजो बि चवणु वठो। वल वाल दईक, ऐं माउ पीउ जो बि शुकुरु माना उनजी ख़िदमत कयो, चवणु वठो। इलैयल मसीर, आख़िर मूं ॾांहुं तव्हांखे मोटणो आहे। हाणे माउ पीउ जो कीअं शुकुरु कयूं? हर ॻाल्हि में, लेकिन शर्त आहे व आइन जाहिदाक अला अन तुशरिक बि, पर जे माउ पीउ जाहिल आहिनि ऐं मुलनि जे चवण ते शिरक था कनि, मोलनि खे था सॾनि, अलाह खे नथा सॾनि, ऐं तोखे विढ़नि था, ऐं जाहिदाक तो ते ज़ोर था कनि त तूं शिरक करीं बि मां लई सलक बि इल्मु, जंहिंजो मां तव्हांखे इल्मु ॾिनो ई कोन्हे, त मूंखां सवाइ कंहिं ॿिए खे घुरो। फला तुते हो, मां त पोइ हेॾे माउ पीउ जो बि चयो न मञ, बुज़ुर्ग जो बि चयो न मञ, पीर जो बि चयो न मञ, पर साहिब हुमा फी दुनिया मारूफ़ आहे, पर इहो चयो न वञी, उन खां अलावा हुननि जी दुनिया में ख़िदमत कर। वतबे सबील, ऐं जेको आहे मूं वारो रस्तो इख़्तियार कर। मन अनाब इलही, ऐं जेको मूं ॾे तोखे मोटाए थो, जेको जंहिंजो मुंहुं मूं ॾियां तूं उन जे पोयां हल। सुम इलही मर्जेकुम, ऐं अव्हां जो मूं ॾांहुं वरणु आहे। उन बेवकूम, पोइ तव्हांखे रिकॉर्ड सॼो मां ॾेखारींदुसि। बिमा कुंतुम तामल, जो तव्हां अमल कयो आहे। अलाह ताला असांखे इन ॻाल्हि खे, हाणे असां अलाह जा फ़रमान बरदार बि थी सघूं था ऐं नाफ़रमान बि थी सघूं था, लेकिन रस्तो कहिड़ो इख़्तियार करिणो आहे इहो अलाह ताला क़ुर इन्ना हदई नाह सबील, असां त तव्हांखे रस्तो ॾेखारे छॾियो आहे। हे माना सां पढ़ो न क़ुर। अरबी त तव्हांजी ॿोली कान्हे, अरबीअ में खणी सॼी उमिरि वेठा पढ़ंदव, अखरनि जो खणी सवाबु थींदो, पर अलाह तव्हां सां कीअं ॻाल्हाईंदो? अलाह तव्हांखे हिदायत केॾांहुं कंदो? त इन्ना हदई नाह सबील, असां त तव्हांखे रस्तो हिन में ॾेखारियो आहे। इमा शाकिरऊं ऐं इमा कफ़ूरा, पोइ तव्हांजा केतिरा आहिनि जेके अलाह जो शुकुरु कनि था, अलाह जा फ़रमान बरदार थियनि था, ऐं ॿिया अलाह जो नाफ़रमान थियनि था, उहा हुनजी मर्ज़ी आहे। बाक़ी अलाह हिकिड़ी ॻाल्हि चई आहे, वस्ताज़न रब्बुकुम, अव्हांजे रब पाक ऐलान कराए छॾियो आहे।
लैन शकरतुम, जेकॾहिं तव्हां मुंहिंजो शुक्रगुज़ार थींदव, मुंहिंजो चवणु वठंदव, मुंहिंजे हुकुमनि ते हलंदव, ल अज़ीदन्नकुम, त वधाईंदो वेंदोसांव, सवाब में बि, दुनिया में बि, इज़त में बि, अमुन में बि। वलैन कफ़रतुम, पर जेकॾहिं बेशुक्री कंदव, खाई अंब ॾींदव ओघराई, ईअं न चवंदो अल्हम्दुलिल्लाह, हाणे अंब नवां आया न, भई खाई अलाह जो शुकुर त कयो न। पोइ जेकॾहिं ईअं कंदव ऐं त पोइ इन अज़ाबी लशदीद, त पोइ त चए थो मुंहिंजो अज़ाब सख़्तु आहे, पोइ मां छॾींदुसि कोन। अलाह ताला फरमाए थो वकुल अल्हम्दुलिल्लाह, चए थो घटि में घटि तव्हां अलाह साईं जी इहा तारीफ़ त ज़रूरु कयो न। सयुरीकुम आयाती फतैरफूनहा, अलाह तव्हांखे पंहिंजी हिन दुनिया में केॾियूं कारीगरियूं ॾेखारे थो ऐं तव्हांखे ख़बर बि आहे, तव्हां ॾिसो बि था। वमा रब्बुक बिगाफ़िलिन अम्मा तामलून, बाक़ी गाफ़िल न आहे तुंहिंजो रब जेको तव्हां अमल कयो, सॼो रिकॉर्ड रखियो वेठो आहे। मिसाल तौरु हे न आहिनि, हाणे न वधनि था न, हाणे थोरा मुंहिंजा वधिया आहिनि, कटराईंदुसि। जे इहे न असीं न वधण वारा न कटियूं त उहो ॾिसो हेठि उहो 3-4 फुट ड्रिघा थी वेंदा ऐं एॾा धपियारा थी वेंदा, गंदा थी वेंदा। लेकिन अलाह इहो चाहे थो त तव्हां हिन खे कटियो त अंदरां ख़ूबसूरत वरी कलर वारा नह निकिरनि, जीअं तव्हां सुहिणा लॻो। हे ॾिसो, हे माण्हू जेकॾहिं मिसाल तौरु नथो कटे त इन जा नहनि जी हालति ॾिसो। वरी अचो खल ते, हीअ जेका खल आहे न, इहा खल याने असांजे जिस्म तां रोज़ानो छणे पई थी। जेके डेड सेल आहिनि उहे छणनि था त तव्हांजी सुहिणी खल क़ाइमु थी रहे। बल्कि हे जेका खल आहे सा यानी एॾी हालति हिन खल जी थी वञे जेसि ताईं इहा इन जे करे तव्हां सुहिणा था लॻो जो तव्हांजी हीअ खल रोज़ानो छणे थी, उनजी जाइ ते नवां सेल पैदा थियंदा, त अलाह तव्हांखे सुहिणो थो। इहा आहे अलाह जी नेमत। अलाह असां खां थो पुछे, अच्छा ब्रेक वठूं था। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। ॻाल्हि हले पई त अलाह जा दोस्त या शुकुरु करण वारा, यानी अलाह जे शयुनि खे रिकग्नाइज़ करे अलाह जो शुकुरु कनि। रब साईं फरमाए थो सूरह वाक़िया में, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अंतुम माना छा तव्हां, अंज़लतुमूह मिनल मुज़न, इहो पाणी मथां तव्हां था लाहियो, अम नहनुल मुंज़िलून, या पाणी असांजी कारीगरी आहे। रब पाण थो चवे। रब साईं पहिरियों ई त हीउ जेको पाणी समुंडनि में आयो आहे, इहो तो तारनि मां मोकिलियो। हाइड्रोजन ऑक्सीजन पाण में फ्यूज़ थी, पोइ वॾा वॾा पहाड़ बर्फ़ जा ठहिया, जेके समुंड खे केराए समुंड खे भरियो वियो। हाणे अलाह सां असांखे ख़बर आहे त जॾहिं तूं गर्मी कंदो आहीं त समुंड जो पाणी जॾहिं बुख़ार थी मथे वेंदो आहे त खारो न हूंदो आहे, बल्कि बुख़ार मिठो थी वेंदो आहे, ककरनि में वेंदो आहे, मथां लहे थो। इहा सॼी तुंहिंजी रब साईं टेक्नोलॉजी आहे, मञूं था। सो अलाह थो पुछे त छा तव्हां था मोकिलियो या मां थो मोकिलियां? त अलाह अॻिते थो चए, लव नशा, चए थो जेकॾहिं असीं चाहियूं जल नाहू उजाजन, त असां समुंड मां उनखे मिठो ई न कयूं, बाफ़ उहा बि खारी हुजे त फलौला तशकरून, पोइ इहो जेको टेक्नोलॉजी आहे त मां बाफ़ जॾहिं समुंड जी कढां थो पाणीअ मां त उहा मिठी थी वञे, लूणु छॾे थी वञे। चए थो जेकॾहिं इन खे मां लूणु न छॾायां त पोइ तव्हां छा थींदो तव्हां सां हालत, तव्हां पोइ शुकुरु छो नथा कयो? हे ॾिसो, हाणे एसिड रेन, हे जेको ज़मीन ते किरे थो, हे ॾिसो, इहो आहे जेको जंहिंमें एसिड रेन, पाणीअ में जेकॾहिं तेज़ाब आहे या लूणाहट आहे, इहा हालति थिए थी। ऐं अफेक्ट ऑफ एसिड रेन इहो ई थो थिए। इहा ई थो अलाह पुछे न। हाणे अलाह ताला किथे किथे इहो वाक़ई लूणियाटो या तेज़ाबी पाणी इन लाइ थो केराए टुकरनि में त माण्हुनि खे कंपेरिज़न कनि था अलाह साईं असांखे शुकुरु आहे जो असांजो मींहुं मिठो थो किरे, जिथे तो इहो थो करे उन सां इहा हालति थी वञे। त पोइ चए थो शुकुरु छो नथा कयो मुंहिंजो? बाक़ी अलाह साईं फरमाए थो, वतकू फितनतन, पोइ जॾहिं मुंहिंजो अज़ाब ईंदो न, फितनो, त उन खां डिॼो, ला तुसीबन्नल्लज़ीन ज़लमू मिनकुम ख़ासा, पोइ जॾहिं उहो अज़ाब ईंदो त पोइ ईअं न थींदो त हाणे मौलवी नेक आहे, अज़ानूं थो ॾिए या हे नेक माण्हू मां, पोइ मां उहो अज़ाब ईंदो वरी उनखे छॾे ॾींदो, ॿियनि खे मारींदो। न, पोइ अज़ाब आम ईंदो, नेक बि हलिया वेंदा, पोइ खणी उन्हनि खे सवाबु ॾींदो, उथारे उन्हनि खे जन्नत ॾींदो। त चए थो उन मुंहिंजे अज़ाब खां डिॼो। हाणे मिसाल तौरु असां हिते वेठा आहियूं, अलाह जे दीन जो कमु कयूं था, अचे ड्रोन अचे, इंडिया जो अचे ड्रोन, ठगा जो करे त छा मूंखे ॾिसी ड्रोन चवंदो न न हिन ग़रीब खे छॾिया त दस ॾींदो आहे, ठक जो थींदो, सभु हलिया वेंदासीं। इहो तो रब असांखे ॾेखारे त जॾहिं उहा मुसीबत ईंदी त पोइ ख़ासि माण्हुनि खे कान मारींदी। वाह लमूं, चए थो कन खोले ॿुधो, अन अलाह शदीदुल इक़ाब, अलाह जी पकड़ ॾाढी सख़्तु अथव। हाणे अलामा इक़बाल छा थो चए?
अल्लाह से करे दूर तो तालीम बि फितना, जंहिंमें न क़ुर जी ॻाल्हि अलाह जी ॻाल्हि। हाणे त माण्हू जेके नौजवान निकिरनि था उहे त चवनि था त छाजो इस्लाम आहे, साइंस ई साइंस। बाबा साइंस ऐं क़ुर आहे ई कोन परे, मां त मुंहिंजो त फील्ड ई आहे क़ुर ऐं साइंस। अल्लाह से करे दूर तो तालीम बि फितना, अमलाक बि, औलाद बि, जागीर बि फितना। जॾहिं माउ पीउ छोकिरा था नौजवान थियनि था त उहो त अलाह खे मञनि ई कोन था। नाहक ले उठे तो शमशीर बि फितना, यानी तव्हां माण्हुनि सां ज़ुल्म न कयो, ग़रीबनि खे ॿध छॾ न कयो, उनजे माइनि खे न खणो, माउरनि खे न खणो। इहा जेका शमशीर खणो था नाहक जे लाइ, इहो बि फितनो आहे। इहो तव्हां दुश्मननि सां विढ़ो। शमशीर ई क्या नारे तकबीर बि फितना। इहे माण्हुनि खे अगवा करण वारा, ॿधण वारा वरी चवंदा आहिनि अलाह अकबर, अलाह अकबर। इहो बि फितनो आहे पोइ इन हालत में। हाणे नाशुक्रा केरु आहिनि? अहिड़ा माण्हू जेके पाण खे मुस्लमान चवंदा आहिनि, बल्कि अलाह जे नेमतुनि जीअं रिज़्क़, इज़त, सिहत वग़ैरह पंहिंजी ज़ाती कोशिश या ख़ानदानी नस्ल जे करे असां हेॾा अमीर आहियूं तंहिंजे करे असांजी इज़त आहे, मां फलाणे जो पुटु आहियां तंहिंजे करे हाणे माण्हू मूंखे चुंबंदा ऐं मुंहिंजे पेरनि ते पवंदा। अहिड़ा माण्हू तकबर वारा आहिनि, जॾहिं त तकबर वारनि लाइ जन्नत में दाख़िला बंदि आहे। इहो तकबुर आहे, ज़ात ते फ़ख़ुरु करणु, माउ ते फ़ख़ुरु करणु त मुंहिंजी माउ अहिड़ी, या मुंहिंजो पीउ अहिड़ो हो, या मुंहिंजो ख़ानदान अहिड़ो आहे, या मां एॾो होशियारु आहियां जो मां एॾा ॾोकड़ कमाया आहिनि। इहे सभु तकबुर आहिनि। इन्हनि जे लाइ तकबर वारा जन्नत जा दरवाज़ा बंदि आहिनि। मिसाल तौरु कारून हो, कारून वॉज़ अ रिचेस्ट पर्सन, ऐं छा कंदो, शोबाज़ी कंदो। हिते बि शोबाज़ी था कनि न, हिकिड़ी पेजारो, वरी पोयां ॿी पेजारो, टी वरी चमचनि जी पेजारो, चौथा वरी हुनजे कुतनि जी पेजारो, 4-4, 5-5, 6-6 वरी पुलिस अॻियां, पुलिस होॾां, पुलिस होॾां। इहा शोबाज़ी आहे। बाबा तोखे मरणो हूंदो न, तुंहिंजो ॾींहुं मुक़ररु आहे, उन ॾींहुं तोखे मरी वेंदे, चाहे 100 पेजारनि में हुजी, 100 पुलिस वारनि सां हुजे, जॾहिं तुंहिंजो मौत जो वक़्तु ईंदो त ओॾी महिल ई मरी वेंदे। त कारून बि छा कंदो जो ॿाहिरि जॾहिं हलंदो हो न, त एॾी लय करे खज़ाना खणी डिस्प्ले करे हलंदो हो जो माण्हुनि जा वात पटी वेंदा, जीअं असां वटि पेजारुनि जी लाइन सां लंघंदा आहिनि। ख़ुदा अलाह पुॼंदो इन्हनि माण्हुनि सां, जेको शोबाज़ीअ जे करे, सिक्योरिटीअ जे करे न, शोबाज़ीअ जे करे माण्हू पोयां खणनि था। त का लहू क़ौमू, त क़ौम हुन कारून खे चयो ला तफ़र, इहा शोबाज़ी छाजे लाइ थो करे? इन अल्लाह ला युहिब्बुल फ़रीहीन, इहा शोबाज़ी करण वारनि सां रब नफ़रत थो करे। इहा शोबाज़ी रब खे चुगाए। असां पेशाब जे क़तरे मां असां पैदा थिया आहियूं, असां कहिड़े हिसाब सां शोबाज़ी था कयूं? त छा जवाबु ॾिनो कारून? चई काल इन्नमा ऊतीतु अला इल्मिन इंदी, चई सड़ो छाते था, मां हे सॼो माल पंहिंजे इल्म जे करे कमायो आहे। या चवंदो मां इन लाइ हे शोबाज़ी करे चवनि पिया आहिनि छाकाणि त मुंहिंजो पीउ हीअं हो, या पंहिंजो पीउ मुंहिंजो वज़ीर हो, या मुंहिंजो माउ पीउ वॾो हो, इहे इन लाइ मां कयो आहे। बाक़ी मूं कुझु कोन कमाई कई आहे। मां जेकॾहिं मां त छोला बि कॾहिं कोन विकिया आहिनि, मां किथां आंदियुसि एतिरा पेजारा। इहो त चए त हू बि चए पियो काल इन मां ऊती तूं अलाए इल्म ईंदी, मां मुंहिंजी टेक्नोलॉजी जो मां एॾो सोन कमायो आहे। त अलाह ताला इन्हनि खे फरमाए थो त काफ़र पोइ केरु आहिनि? काफ़र अहिड़ा माण्हू जेके अलाह जे नेमतुनि खे अलाह तरफ़ मञनि ई कोन था। याने यरफ़ून नेमत अल्लाह, अलाह जी सभिनी नेमतुनि जी ख़बर अथनि, सुम युनकिरूनहा, ऐं पोइ उन खे सम्झनि था त हे मूंखे कंहिंजे दुआ जे करे थियो आहे, पीर मूंखे ॾिनो आहे, या फलाणे ॾिनो आहे, या मूं कमाई कई आहे। ऐं अक्सर ऐं काफ़िरून अक्सर अलाह खे बि कोन था मञनि। योम नबअस मिन कुल्लि उम्मतिन शहीदन सुम ला यूज़न लिल्लज़ीन कफ़रू वला हुम युस्तद। सज़ा जी ॻाल्हि अलाह साईं करे थो। अलाह जूं नेमतूं ॿारनि लाइ आज़माइश आहिनि त शुकुर थो करे, कुफुर थो करे। मिसाल तौरु सलेमान अलैहिस्सलाम खे हुदुद पखीअ चे ॾिसियो त हिकिड़ी राणी आहे, वाह जो उनजो वॾो तख़्तु आहे। त पाण वेठा सॼी मजलिस में साह बि वेठा, चई भला ॻाल्हि ॿुधो केरु वञी खणी अचे हिनजो तख़्तु। त जिन हिकिड़े हथु खयो, उन जो जिन हथु खयो, चई छा? चई बसि मां 3-4 कलाकनि में खणी ईंदुसि। माना जेसि ताईं तव्हां वेठा हो, अञा मजलिस मां तव्हां मंझंदारे उथंदव त मां खणी ईंदुसि, माना फिज़िकली खणी ईंदुसि। पर हिकिड़े ॿिए माण्हूअ चयो जंहिं वटि अलाह जो इल्मु हुजे, माना उन वटि का अहिड़ी साइंस टेक्नोलॉजी हुजे। उन छा चयो? काल लज़ी इंदहु इल्मुन मिनल किताब अना आती कबी कबलन यरतद इलैक तरफ़ुक, चयो त तूं अञा अखि कोन छिंभंदे त अची वेंदो। फलमा राहू मुस्तक़िरन, जीअं अखि छिंभियईं त वाक़ई उहो तख़्तु आॾो पियो हुजे। पोइ छा थो चवे सुलेमान सलाम? त लय थो करे, छा थो चए? चए थो काल हाज़ा मिन फज़िल रब्बी, इहो अलाह साईं मुंहिंजे मथां फज़ुल कयो आहे ख़ासि,
लियबलुवनी, इन फज़ुल जे करे मूंखे निहारे थो, मूं ॾे मूंखे आज़माए थो, अशकुरम अकफुर त ॾिसे थो त मां शुकुर थो कयां या नाशुक्री थो कयां। वमन शकर फ इन्नमा यशकुर ली नफ़्सी, जेको शुकुर करे थो पंहिंजे पाण लाइ। अलाह जो नबीअ जो हिकिड़ो तख़्त उहो अखिछिंभ में पहुची वियो आहे, उहो मां तव्हांखे ॾसां थो साइंटिफिकली। हाणे पॉसिबल आहे त के बि ॿ शयूं एट अ टाइम थी सघनि थियूं। मिसाल तौरु मां शफ़ी लाॻो हिते वेठो आहियां न, हाणे क्वांटम एंटेंगलमेंट में जेकॾहिं मूंखे खणंदा त मां साॻियो ई शफ़ी इलाइक़ो अमेरिका में बि वेठो हुउसि ऐं हीअं हथु खणंदुसि, उते बि हथु पियो खणंदुसि। इहा क्वांटम एंटेंगलमेंट अचे थी, मां तव्हांखे ॾसां थो त हुन वटि बि इल्मु हो इहो, छो त क़ुर जो इल्मु त अलाह ॾेई छॾियो आहे न, पर हर क़ुर जे इल्म जे पोयां साइंटिफिक रीज़न हूंदो आहे, अलाह उनखे एक्सप्लेन करे थो। त चए थो त मन त हू अची वियो उते, ऐं चए थो जेको शुकुरु कंदो पंहिंजे लाइ कंदो, जेको नाशुक्री कंदो अलाह ताला खे परवाह कान्हे। हाणे हे आहे न क्वांटम एंटेंगलमेंट। हाणे हे हिकिड़ो मिसाल तौरु हिकिड़ो मालिक्यूल आहे, इहो ॿिनि जायुनि ते मौजूदु रही सघे थो। हीअ हिकिड़ी माई हिते बीठी आहे क्वांटम एंटेंगलमेंट में, ॿिए दुनिया में या ॿिए मुल्क में बि थी सघे थी। तंहिंजे करे क्वांटम entanglement is when two bodies, particles or bodies linked together in certain way, no matter how far apart they are in space, their state remain the same। हिकु जहिड़ा थी था वञनि, इहो मुमकिन आहे। त हुन छा कयो, उन अलाह जे वलीअ, हुन वटि इल्मु हो क्वांटम एंटेंगलमेंट जो, इलेक्ट्रॉनिकली हुनजी कापी या अच्छा हीअ कापी फोटो कापी न, 3D साॻो तख़्त जेको हुते ओहिड़ो तख़्त हुते हुन पैदा करे छॾियो। ऐं कीअं मां थो चवां त हुन पैदा कयो, छो त जिन त वञी खणी अचे चोराए चयां, हो जेको राणी बिल्कीस जेका ई अचे या रड़ियूं कंदी अचे या जो जॾहिं सुलेमान चयोसि त इहो आहे तुंहिंजो तख़्त, त चए हा इहो चोरी थियो आहे, मां तव्हां मुंहिंजा चोरी करे आयो। जॾहिं हुन जो पंहिंजो मौजूदु हो, जॾहिं आई त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम पुछे थो अहिड़ो आहे, चए थो लॻे त ओहिड़ो ई थो, माना चोरी कोन थियो, इहे ॿिन्ही जायुनि ते मौजूदु इहो आहे। तंहिंजे करे इमाम हज़रत अली फरमायो आहे त द बिटरनेस ऑफ डिसअपॉइंटमेंट एंड पावर्टी, जेकॾो हिकिड़ो माण्हू आहे जंहिंजो कमु कोन थो थिए या गुरबत अथसि, इज़ इन रियलिटी स्वीटर देन द डिसग्रेस ऑफ बेगिंग, त इन्हीअ जे लाइ इहो वधीक मिठू ई शइ आहे त इहा सहे पिनण जे मुक़ाबले में। त पिने न, हे जेके माण्हू पिननि था उन जे मुक़ाबले में आहे त इहा पंहिंजी गुरबत खे सहे, उन लाइ कोशिशि करे उन हटाइण जे लाइ। लेकिन इहे ग़रीब केरु आहिनि? इन्हनि मिसकीननि जो नालो आहे फ़ुक़रा, लेकिन इहे फ़क़ीर केरु आहिनि? फ़ुक़रा कंहिंखे चइबो आहे? हे जेके पिननि था उहे न आहे। क़ुर अचो, हाणे क़ुर मां सम्झो त इहे केरु आहिनि फ़ुक़रा। चए थो लिल फ़ुक़रा, माना तव्हांखे ॾियणु खपे इन्हनि फ़क़ीरनि खे, अल्लज़ीन जेके उहे सिरूफ़ी सबीलिल्लाह, कंहिं सबब जे करे धंधो नथा करे सघनि या घटि धंधो कनि था, ला यसिन ज़रबन फिल अर्द, ऐं उहो ज़मीन में उहो वापारु या सफ़र नथा करे सघनि, मंडा थी विया आहिनि, बीमारी अथनि, TB अथनि, या हुननि सां को ज़ुल्म थियो आहे, हुननि खे को पैसो कोन्हे जो गाॾो वठी सघनि। त इहे केरु आहिनि? इहा सभु जाहिल, असां जहिड़ा जाहिल हुननि खे ॾिसी सम्झंदा अग्निया त बाबा हे त पैसे वारो आहे, मिनल ताफ़ुब जो मूंखां पिन ई कोन थो, मूंखां घुर ई कोन थो। पर चए थो ए अलाह वारा, ए शुकुरु करण वारा, तोखे अलाह टेक्निक अहिड़ी ज़रूरु ॾींदो, ताइरिफ़ुम बि सीमा हुम, जो तव्हांजे चहिरे खे ॾिसी तूं सुञाणे वेंदे त हिन खे ज़रूरत आहे। खणी न घुरंदो। ला यसलून नास इलाफ़ा, माण्हुनि खे चंबड़ी कोन घुरंदा, तव्हांजे पोयां डोड़ंदो कोन, शीशनि खे ठुक ठुक कोन कंदो, बल्कि थी सघे थो आस्ते कॾहिं चई बि विझे त साईं थोरी ज़रूरत आहे, अहिड़ी ॻाल्हि करे सघे थो, चंबड़ंदो कोन, ऐं तव्हां हुनखे चहिरे मां सुञाणे वेंदव। त फ़क़ीर उन खे चइबो आहे जंहिंजो पंहिंजो धंधो हुजे पर कंहिं सबब जे करे पूरत हुनजी न पए, इन खे फ़क़ीर चइबो। हे जेके प्रोफेशनल पिनण वारा आहिनि, लठियूं खणी पिया था फिरनि, इन खे नाहे ॾियणो, इन खे टको बि न ॾियो, बल्कि तव्हांखे जेकॾहिं कंहिंखे ॾियणो आहे त बेस आहे त हुननि खे पंहिंजे पेरनि ते बीहारियो, गाॾिड़ो वठी ॾियो, रिक्शो वठी ॾियो, अहिड़ी का शइ हुनजे ख़ानदान खे वठी ॾियो, घर में कुझु कोन्हे सोलर लॻाए ॾियो, हिकिड़ो पखो वठी ॾियो, बैटरी वठी ॾियो। मां त जेकी ज़िंदगी सॼो इहो ई पियो थो कमु कयां,
अलाह जेको कमु बचति थिए थी, पर छा आहे त मां छाकाणि ईमानदारीअ सां कयां थो त माण्हू के आहिनि जेके मूंखे चवनि था यार हे 2 पका मुंहिंजे तरफ़ां ॾियनि, अदा मूंखे हीअ वठी ॾे, अदा मुंहिंजे तरफ़ां हाणे मूंखे चवनि था, मां हालांकि पाण कंसल्टेंट आहियां, बिज़ी आहियां, पर वरी बि मां अलाह जे कारण इहे मां माण्हुनि ताईं कमु पहुचायां थो। पोइ ज़ाहिर आहे त इन करण में मूंखे 5, 10, 15% पंहिंजो विझणो थो पए, छो त पूरो त कान थी पइजी सघे उन्हनि शयुनि जी। लेकिन हेॾां वरी मुंहिंजी अलाह कहिड़ी थो आज़माइश करे त आउं वासा जो कंसल्टेंट आहियां ऐं एॾा वॾा प्रोजेक्ट कयां थो ऐं ईमानदारीअ सां कयां थो, इहा उन्हनि खे वणे ई कान थी। इन्हनि वटि ठग जाम वेठा आहिनि। हाणे उहे था चवनि त हे जेको लाखो साहिबु सॼो बिल थो करे, सही थो करे, त ठेकेदार, हिननि जी आदत आहे त कमु न थिए, लाइन पवे ई कोन, असां MB करे ऐं करोड़नि जा करोड़ खीसे में विझी ऐं मथे ताईं पहुचायूं। तंहिंजे करे हुन 3 सालनि खां मूंखे था ॾियनि 1%, माना ठेकेदार जो बिल जेको मां वेरीफाई कंदुसि 1% ॾींदा। 3 सालनि खां हिकिड़ो अकाउंट्स ऑफिसर आहे त हुनखे ॿधो अथनि, उहो थो चए त तुंहिंजो कॉन्ट्रेक्ट कीअं थियो आहे ऐं हीअं थी वियो, हीअं थी वियो, हीअं थी वियो, ऐं पंहिंजो जेको इन करे 3 साल खां मुंहिंजी पेमेंट कोन थो करे। हाणे मां कोर्ट में केस कयो थोमांसि। त आज़माइश एॾी आहे, एॾी आज़माइश आहे जो माना हिकिड़ो ईमानदारी। अच्छा वरी कमु मां छॾियां कोन थो, ऐं वरी मज़ेदार ॻाल्हि त बिल मोकिल, कमु हले पियो थो, मुंहिंजी डिज़ाइन मुंहिंजी आहे, मुंहिंजा इंजीनियर सुपरविजन कनि था, ठेकेदार जो बिल पास कयूं था, उहे हिननि ॾे मोकिलियूं था, उहा पेमेंट कनि था, उन ते जेको कंसल्टेंट जी 1% आहे उहो ॾेई कोन थो। अड़े बाबा जेकॾहिं कंसल्टेंट ग़लति थो करे त तव्हां उनजो सर्टिफाइड बिल कीअं था ॾियो? यानी ज़ुल्म एॾो आहे। तंहिं ते बि अलाह साईं फरमाए थो त तव्हां जेकॾहिं तव्हांखे अलाह साईं टेक्निक ॾींदो त इहे तव्हांखे चंबड़ंदा कोन, तैरफ़ बि सीमाम, पर तव्हां इन्हनि फ़क़ीरनि खे शिकिल मां सुञाणे वेंदव। ला यसरुन्नास इलाफा, ऐं चंबड़ंदा कोन माण्हुनि खे, इहा ॻाल्हि निकिती। बाक़ी अलाह फरमाए थो वमा तुनफ़िकू मिन ख़ैरन, जेकॾहिं तव्हां पंहिंजे हलाल मां ख़र्चु कंदव फ़ इन अलाह बि अलीम, त अलाह तव्हांखे इन जो हिसाबु रखे थो। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। हाणे तव्हां ॾिठो त शुकुरु करण वारा उहे आहिनि जेका हर नेमत खे अलाह ॾे चवंदा आहिनि अलाह ॾिनी आहे, ॿियो कंहिंजो उन में वास्तो कोन्हे को। लेकिन शिरक मुशरिकीन केरु आहिनि? अहिड़ा माण्हू जेके अलाह खे मञनि था, लेकिन अलाह जे हिक या हिक खां वधीक नेमतुनि खे ग़ैर अलाह जे माना फलाणे बुज़ुर्ग जे करे मूंखे मिली, उहो जेको मरी वियो आहे, उहो जेको 500 साल अॻे मरी वियो, मां उन जे क़बर ते घुरियो, उन मूंखे पुटु ॾियारियो आहे, इहे अलाह इहे मुशरिक आहिनि। मुशरिक जी का बि इबादत या नेक कमु क़बूल न थींदो, न ई उन्हनि खे कंहिंजी शफ़ाअत नसीबु थींदी। जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम जेल में वियो त छा तबलीग पियो करे पंहिंजे जेल जे साथियुनि खे, चए थो या साहिबी सिजन अरबाबुन मुतफ़रक़ून ख़ैरुन अमिल्लाह वाहिदुल क़हार। चई तव्हां कॾहिं चओ था फलाणे ते वञी क़बर ते मथां था वञूं, कॾहिं फलाणे जे क़बर खां था कयूं, फलाणे मोल। चई एतिरा तव्हां जेके हाणे तर्जुमो ॿुधो, ए मुंहिंजे जेल जा साथियो, एतिरा तव्हांजो रब कया आहिनि, पुटु हिकिड़ो ॾिए, वरी ॿनी हिकिड़ो ॾिए, ॿी क़बर वारो तव्हांखे हेतिरो ॾिए, इहे बहितर आहिनि अमिल्लाह वाहिदुल क़हार, या हिकिड़ो अलाह जो दर हुजे जेको सभु तव्हांजा कम करे। ऐं तंहिंजे करे अलाह फरमाए थो त मुशरिकीन केरु भई याबुदून मिन दून, हिते याबुदून जी माना आहे घुरणु, दुआ घुरणु, अलाह खां सवाइ ॿियनि खां घुरनि था। माला यमलिकु लहुम रिज़्क़न मिन समावात वल, जो ज़मीन आसमान में ज़रड़ो रिज़्क़ ॾियण जो उन्हनि वटि पावर कोन्हे। शैया वला यस्ततियूं, न कोशिशि बि कनि तॾहिं बि नथा ॾेई सघनि। हाणे उन में अलाह चए थो मूंखां सवाइ सॼी प्रावड़ मुंहिंजे, मां कंहिंखे ताक़त ई कान्हे तव्हांखे हिकिड़ो ज़रो बि ॾेई सघे। ऐं बाक़ी तव्हां नाला ॾिना अथनि, चए थो वमा ताबदून मिन दून ही इला असमान समय तुम हुआ, तव्हां इन्हनि मोलनि खे पंहिंजा नाला ॾिना आहिनि, रब वारा नाला ॾिना आहिनि। ऐं इहे कंहिं ॾिना आहिनि? अंतू आबा हुकुम, तव्हां ऐं तव्हांजे ॾाॾनि वॾनि ॾिना आहिनि। मां अंज़ल्लाह बिहा मिन सुल्तान, अलाह चए थो इन जी त मां क़ुर में इजाज़त कान ॾिनी आहे। इन हुकुम इला लिल्लाह, बल्कि सभु पावर अलाह चए थो मुंहिंजे हथ में आहे। हाणे जेको आहे बाक़ी चए थो फला तजरबू लिल्लाह अमसाल, माण्हुनि वारा मिसाल अलाह ते न हणो। इन अलाह यालम, अलाह वटि सॼो टेक्नोलॉजी आहे, तव्हांजी हर ॻाल्हि खे ॾिसे थो। व अंतुम ला तलूं, तव्हांखे ख़बर कान्हे का। हाणे मिसाल तौरु हिंदुनि हे जेके नाला ॾिना न, काली, राधा, सरस्वती, हनुमा, गणेश, इहे सभु हिननि जा बुज़ुर्ग हुआ। हाणे इहे इन्हनि खे नाला ॾिना अथनि त इहे वॾा कम करण वारा आहिनि। इहे नालनि हिंदीअ में बि इहे ई नाला आहिनि हिननि जा। वरी अचो असां ॾे,
हाणे गौस एज़म इहो अलाह जो नालो आहे, क़ुर में अचे थो। हाणे इहे तर्जुमो थो मां आयत जो कयां त केरु आहे जेको तकलीफ़ वारे माण्हूअ खे उन जी दुआ ॿुधे थो, उहो यक्षिफ़ सू ऐं उन तकलीफ़ दूरि थो करे, त छा अलाह मा अलाह त अहिड़े अलाह सां ॿियो को असिस्टेंट थी सघे थो? त माना ॾियण वारो रब आहे ऐं सॼियूं दुआऊं उहो क़बूल थो करे, त गौस एज़म अलाह जो नालो आहे। वरी दाता, रब फरमाए थो त रब को यख़्लुक़ु मा यशा व यख़्तार, अलाह जेका शइ पैदा करे थो, जंहिं शइ खे चूंडे सघे थो। मां कान लहूं ख़ियरत, तव्हांखे को ऑप्शन ई कोन्हे। सुबहान व ताला अमा युशिरकून, अलाह बेएब आहे ऐं उनजी टेक्नोलॉजी मथे आहे जेके शिरक कनि था। त माना ॾियण वारो केरु थियो? दाता अलाह थियो। साॻे नमूने सां वरी अलाह साईं फरमाए थो लिल्लाहि मुल्क समावात वल अर्ज़, अलाह ज़मीन आसमान अलाह जी आहे। यख़्लुक़ु मा यशा, जंहिंखे चाहे पैदा करे, जंहिंखे चाहे जेको ॾिए ऐं जंहिंखे चाहे पुटु ॾिए, जंहिंखे चाहे धीउ ॾिए। ॾियण वारो केरु आहे? दाता अलाह आहे। ग़रीब नवाज़ केरु आहे? इहो बि क़ुर में अलाह पंहिंजो नालो रखियो आहे, चए थो या अयुहन्नास, इंसानो अंतुमुल फुक़रा, तव्हां सभु ग़रीब आहियो, फ़क़ीर आहियो, इल्लल्लाह, अलाह जे आॾो। वल्लाहु गनियुन हमीद, अलाह लाप बेपरवाह ऐं गनी आहे। त माना ग़रीब नवाज़ अलाह आहे। मुश्किल कुशा केरु आहे? क़ुर में अचे थो व ई यमससक अल्लाह बिज़ुरिन, तर्जुमो, जेकॾहिं अलाह तव्हांखे कंहिं मुश्किल में पकिड़े, फला काशिफ़ लहू इल्लाहू, त मुश्किल कुशाई सिर्फ़ु अलाह खां सवाइ ॿियो केरु नथो करे सघे। ई यमससक बि ख़ैरन, पर जे तव्हांखे अलाह को नेकी ॾिए या को नेमत ॾिए या को रिज़्क़ ऐं फज़ुल ॾिए, फहू अला कुल शइ कई हर शइ क़ादिर आहे। त माना मुश्किल कुशा रब जो पंहिंजो नालो आहे, जेके क़ुर जे आयतुनि मां निकिरे थो। गंज बख़्श, अलाह चए थो इन अलाह यर्ज़ुक़ु मन यशा बग़ैर हिसाब, अलाह जंहिंखे चाहे रिज़्क़ बग़ैर हिसाब जी ॾिए। वलिल्लाहि ख़ज़ाइनु समावात वल अर्ज़, सभु ज़मीन जा ख़ज़ाना अलाह जा आहिनि। त पोइ गंज बख़्श केरु थियो? अलाह थियो न। हाणे इहो गंज बख़्श तव्हां कंहिं ॿिए जे नाले रखो त इहो शिरक थी वेंदो। दस्तगीर कंहिंजो नालो आहे? अलाह चए थो बल यदाहु मबसूततान, माना अलाह चए थो मुंहिंजा हथ खुलियल आहिनि। युनफ़िक़ु कई यशा, जीअं चाहियां मां ख़र्चु कयां। दस्त माना हथु पकड़ींदड़, त चए थो मुंहिंजा त हथ खुलियल आहिनि, माना अचे पकड़ियो। ऐं छो त मां ई आहियां जेतिरो मां चाहियां कंहिंखे ॾेई सघां थो। बाक़ी अलाह फरमाए थो लक़द ख़लक़नल इंसान, चए थो तव्हांखे मूं पैदा कयो आहे न, सॼी तव्हांजी एनाटामी जिस्म मुंहिंजो आहे। न लमा तूं वस बि नफ़्स, तव्हां न बि ॻाल्हायो त दिलि में जेको सोचियो था मां उहो बि ॼाणा थो। पर न हुन अक़रब इलैहि मिन हब्लिल मरीद, मां तव्हांखे साह जे रग खां वेझो आहियां। माना मां खां घुरो, छाकाणि ईअं न चओ त हाणे अलाह कोन थो ॿुधे, चए थो मां तव्हांजे साह जे रग खां वेझो आहे। शाह लतीफ़ जेको अलाह जो वली, हो छा थो चए? हो त तुंहिंजे हंज में पुछी कोह परियाण, पर न हुन अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद, तुंहिंजो तो ई साण, पंहिंजो आहीं पाण आॾो अजीबनि खे। अलाह जा वली त क़ुर वारी ॻाल्हि कंदा, अलाह जे वली त कॾहिं बि ईअं कोन चवंदा त तव्हां मारी वञो त असां खां घुरो। अलाह खां घुरो जेको तव्हांजे हंज में हो, त तुंहिंजे हंज में पुछी कोह पर, तूं वरी 200 किलोमीटर वञी थो घुरी ॿियनि खां। ऐं बाक़ी अलाह फरमाए थो न अलाह जे दीन ते हलंदव, शुकुर न कंदव, ज़ुरबत अलैहिम ज़िल्लत, तव्हांजे मथां पोइ अलाह ताला ज़िल्लत मथां लॻाईंदो। ऐं न मां सुकिफ़ू, किथे बि हुजो, बाक़ी बचंदव किथां? इला बि हबलिल मिनल्लाह, अलाह जे हिन क़ुर, अलाह जे रसीअ खां सवाइ, उहा हबलिल मिनन्नास, ऐं चङनि माण्हुनि जी सोबत खां सवाइ, बाऊ बि ग़ज़ब मिनल्लाह, ऐं जेके माण्हू अलाह जो ग़ज़ब था कमाइनि, उहा ज़ुरबत अलैहिम मस्किनत, त उन्हनि जे मथां मिसकीनी थींदी। हाणे हे आहे न, हाणे हे असांजा सफ़ीर वञनि था अरबनि खां पिनण। हाणे कंहिं लिखियो आहे, चए थो या शेख, हाणे कुझु ॾोकड़ विधा अथनि फ़क़ीरनि वांगुरु, हिन छवीअ में कुझु पैसा विधा अथनि हिननि शेखनि। चए थो सभई ॾियो खीसे मां। चए थो हाज़ा रक़म कलील, चए थो हे छा ॾिनो अथव? ज़रूरत कसीरनि, करप्शन कबीरनि, ख़ज़ाना सगीरनि, मुजरिम वज़ीरनि, कुल्लुनि फ़क़ीरनि, असां सभु मिसकीन आहियूं। अड़े बाबा तव्हां फ़क़ीर आहियो त पोइ पराडनि में कीअं था घुमो? हे इंडिया जा बि आहिनि, उन्हनि जी बि त कार ॾिसो न, जेके नंढी नंढी कारुनि में वञो प्राइम मिनिस्टर थो घुमे। तव्हां सभु ॻाढ़नि ऐं पराडे सां पराडनि पोयां, पराडनि जे पोयां, ऐं तव्हां चवंदा असां ख़ुदि फ़क़ीरनि। लेकिन इहा ई वरी हिते आया आहिनि, चए थो सेनेट से रिटायर होने अराकीन को वज़ीर अज़म ने 98 लाख आयशाया दिया। हाणे ॿुधायो, हुतां असां पिनी था अचूं, हिते वरी 98 लख जो सेनेट खां रिटायर थियण वारे लाइ आयशा। ऐं हेठि जेको आहे सो वीचारा ॿार जेके आहिनि, सो उहो जेके हेठां माण्हू उछलाइनि था, माण्हू उन मां टुकर पिया था मानीअ जा ॻोल्हनि। पोइ इहो ई त जमूरियत जो हुस्न त इहो आहे न, इहा आहे ज़िल्लत जेको अलाह साईं इंसान जे मथां थियो। अलाह फरमाए थो मा यफ़ल्लाहु बि अज़ाबकुम, अलाह चए थो मां तव्हांखे अज़ाब ॾेई मां छा कंदुसि? इन शकर तुम, जेकॾहिं तव्हां मुंहिंजा फरमान बरदार थींदव, मुंहिंजो चवणु वठंदव, व आमन तुम, मूं ते ईमान आणींदो, व कान अलाह शाकिरन अली, मां जेको शुकुरु करे थो, अलाह चए थो मां उन सां यारी दोस्ती रखां थो। बाक़ी अक्सर नास ला यशकुरून, अक्सरत अलाह जो शुकुरु कनि ई कोन था। जेकॾहिं का शइ मिलंदनि चवंदा मूं कमाई आहे,
अड़े बाबा तो कमाई आहे त हथ कंहिंजा हुआ, हे अखियूं कंहिंजियूं हुयूं, हे टंगूं कंहिंजियूं, इन्हनि खे यूज़ करे कमायो थी न, त पोइ इहा कमाई कंहिंजी थी। इन रब्बक लज़ू फज़लिन अलन्नास, अलाह त बेशक पंहिंजे ॿाननि ते फज़ुलु करण वारो आहे। वलाकिन अक्सर अन्नास ला यशकुरून, पर हुन फज़ुल खे ठुकराइनि उहे था जेके अक्सर माण्हू अलाह जो शुक्रिया अदा कोन था कनि। तंहिंजे करे असां हे जेको सॼो मूं लेक्चर इहो ई ॾिनो आहे त जेकॾहिं तव्हां चाहियो था त अलाह जो असां सां साथ रहे, ॿियनि जी ॻाल्हि छॾे ॾियो, तव्हां हर ॻाल्हि में अलाह जो शुकुरु कयो। ऐं शुकुरु आहे फरमान बरदारी, जेको अलाह हुकुम करे थो कयो। जेकॾहिं का बचत थिए थी पाड़े वारनि खे ॾियो, मानियूं इन में विझी टोकरनि में उछलायो न, चांवर न उछलायो, बल्कि इहे गरम करे कंहिं में विझी पाड़े में पहुचायो। ऐं ॿियो जेकॾहिं तव्हां पैसे वारा आहियो त आस पास मिसकीननि ग़रीबनि ते नज़र रखो त कहिड़ा कहिड़ा आहिनि, जंहिंखे कहिड़ी शइ ॾियणी आहे, उनजा हालात मालूम कयो। हाणे ॾिसो न, मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो ॻोठु आहे, मूंखां जेको पुॻो पंहिंजे ॻोठ में कयो अथमि, सोलर ॾिना अथमि, गिटियूं ॾिनियूं तमामु सभु। हाणे मां वियो आहियां ॻोठ ते, हिकिड़ी माईअ मूंखे चयो अदा हे पाणी त पी, मां जो पाणी पीतो त उछलायमि हेठि गिरणीअ मां, छो त मूंखे खारो लॻो। चई असांजे सभिनी नलकनि जो पाणी खारो थी आहे, छो त कारो मुंहुं आहे इंजीनियरनि जो। उन्हनि छा कयो आहे जो ॾोकड़नि कमाइण लाइ कमीशननि जे लाइ कैनालनि जी लाइनिंग था कनि। अड़े बाबा तव्हां लाइनिंग कयो था त इन जे सीपेज जो पाणी त ॻोठनि में नलकनि में अचे थो, जेके माण्हू पीअनि था। हाणे लाड़काणे जो राइस कैनाल लाइन थी वई आहे न, हाणे सॼो लाड़काणो अंदरां खारो थियो आहे, जेको सदियुनि ताईं नलकनि जो पाणी मिठो हूंदो। हाणे मां 3 ॾींहं वियो आहियां मीटिंग में, जंहिंमें लाड़काणे जो मेयर बि हुजे, सखर जो मेयर बि हो, ऐं ADB खे मां ब्रीफिंग ॾेई इहा ई सम्झाई। ऐं इहा ॻाल्हि मूंखे हिकु दफ़ो बिलाल ऐं प्राइम मिनिस्टर मिली आहे, चीफ मिनिस्टर ते इनाग्रेशन कयनि फिल्टर प्लांट जेका मूं डिज़ाइन कई, उते ई मूं साईंअ खे चयो, मुंहिंजो साईं तव्हां इहे अखियूं ॿूटे जेके लाइनिंग कयो था, इहे महिरबानी करे उन्हनि ज़ूननि में त न कयो जिथे माण्हुनि जो पाणी मिठो आहे। हाणे राइस कैनाल तव्हांखे कहिड़ी ज़रूरत हुई लाइन करण जी, एतिरे टुकड़े में लाड़काणे वारे में, हाणे हुनजो पाणी खारो थियो, हाणे हुनखे वॾी स्कीम खपे। त मसइलो इहो आहे त अलाह ताला जो त इंसाननि ते फज़ुलु आहे, लेकिन माण्हू पंहिंजो शुकुरु कोन था कनि। हाणे इन जे करे ॻोठ जो पाणी खारो थी वियो आहे। मां हितां हिकिड़ो पंहिंजे पैसनि ते 14-15 लख जो RO प्लांट वरितो आहे ज़ाती तौरु। हाणे उहो मां सुभाणे परीहं शिफ्ट थो कयां, उहो पंहिंजे घर में लॻाए टूटी ॿाहिरि कढंदुसि, सोलर लॻाया थो, जीअं माण्हू पाणी मिठो पीअनि। छो त खारे पाणी जे करे किडनीअ में पथर था हिननि जा थियनि, बीमारियूं थियनि, उनजो हाज़मा ख़राबु था थियनि, हाज़मा ख़राबु थियण जे करे कमाई करे कोन था, गुरबत हिननि जी वधे थी। ठीकु आहे, अलाह ॾींदो, पर तव्हांखे बि इहो अमल करणु खपे। हिन ई सबक़ु ॾियां थो मां, इहो रुॻो क़ुरान न आहे, ते अमल करणो। महिरबानी। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। करायो ज़ियारत पंहिंजी करायो, ज़ियारत पंहिंजी करायो।